बिरिया रोड मां ख़बर ॾींदा हलूं त बिरिया रोड भरिसां कलर सां भरियल लोडर रक्षा कल्टी थियण सबबि 9 वरनि जो नींगर दॿिजी चिपाइजी फौत। ॻोठ फतह मोहम्मद धौरू भरिसां भाण कलर सां भरियल लोडर रक्षा ओचितो कल्टी थियण सबबि 9 वरनि जो नींगर ज़ेब अली पुट इनायत अली धौरू हेठियां दॿिजी चिपाइजी मौके ते ई फौत थी वियो। वारसनि नींगर खे खणाए अस्पताल आंदो जिते डॉक्टरनि पारां नींगर जी फौत थियण जी तस्दीक कई। फौती नींगर जो लाश घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम मची वियो। इन सिलसिले में फौती नींगर जे वालिद इनायत अली धौरू रोईंदे ॿुधायो त भाण कलर सां भरियल लोडर रक्षा ॻोठ भरिसां चाड़ी ते चढ़ंदे ओचितो कल्टी थी पियो जंहिंजे हेठियां पुट दॿिजी थॾे ते फौत थी वियो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।